कीअं था सम्झो जेको पीपुल्स पार्टी जेको पीपुल्स पार्टी तकरीरूं कयूं हुन में सिंध असेंबली में असां खां वधीक कामेड़ हो था लॻनि छा सॼो पूरा सिंधु दरिया ते जो गुजरात बि ॾींहुं आहे सिंधु दरिया जो अॼु सिंधु दरिया पेट ते बिठाऊं पर जेको कल असेंबली में भाउ जमी आहिनि जेके माना ऐलान कया आहिनि तकरीरूं कयूं न असां हिननि खे चऊं था त जेकॾहिं तव्हां वाकई पीपल आहे एॾा ग़ैरतमंद आहियो एॾा माना मुड़ुस माण्हू आहियो तव्हांखे एॾी सिंधु सां मोहबत आहे एॾी तव्हां सिंधु दरिया सां मोहबत आहे त तव्हांखे असां तॾहिं ग़ैरतमंद सम्झंदासीं हर वॾेरो सरदार MNA MP अॼु ऐलान करे सिंधु दरिया जे लाइ हुन चोलिस्तान जे ख़िलाफ़ रोडनि रस्तनि ते तॾहिं तव्हांखे मञींदा था सिंधु सां जेको आहे वधायो बाक़ी इहे कूड़ा बयान ॾेई ऐं कूड़ा जेको ऑर्डिनेंस ते माना सयूं करे ऐं चओ था हाणे असां जेको नथा कयूं जीअं रिटर्न में ज़रदारी साहिब जेको आहे ऑर्डिनेंस सही कई आहे अहिड़े ई तरीक़े सां रिटर्न में तव्हां उहो चोलिस्तान जेको आहे मनसूबो रद्द कराईंदो तॾहिं चवंदा तव्हां सिंध सां सचाओ तव्हां उहे नाम में था सॼी उमिरि सॼी सिंध सां धोखो कयो आहे जेकॾहिं अहिड़ो धोखो कंदो त सराप ऐं एहतजाज हूंदी सॼी सिंध डेमन के खिलाफ जो आलम ॾींहुं आहे उन ॾींहुं सिंधु दरिया ते आया आहियूं ऐं असां जॾहिं खां वठी इहो ऐलान थियो आहे 8 जुलाई खां वठी जेको ऐलान थियो आहे उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके बि कांग्रेस तंज़ीमूं आहिनि जिस्कम आहे सिंधु यूनाइटेड पार्टी आहे GSM आहे या जेके बि ॿिया जेके इंटेलेक्चुअल आहिनि जेके उहे सभु सारा एहतजाज ऐं अॼु जेको आहे पीपुल्स पार्टी जेको आहे पाण खे जेको आहे चैंपियन सम्झंदी आहे छो त जेको आहे कॉम्प्रेस खे ख़बर बि न हुई असां जेको आहे आवाज़ उथारियोसीं आवाज़ सही कंहिं कई मसइले ते सही कंहिं कई जे सही कयूं त उहो तव्हांजो को चेयरमैन आहे पार्टी तव्हांजो हाणे चओ था त असांखे सिंधु सां प्यार आहे असां जेको हीअ बि करे सघूं हू बि करे सघूं था कयो न कयो छो था नोटिफिकेशन जारी कयो शहबाज़ शरीफ़ खां नथो नोटिफिकेशन जारी करे तव्हां सॼो हुनजो साथ त हुकूमत किरी पवंदी तव्हां उहो बि कमु नथा कयो त पोइ आख़िर तव्हां छा कंदो पहिरियां असां सिंधु दरिया जे आया आहियूं सिंधु दरिया खे गुलनि जी भेट ॾियण आया आहियूं हीअ सभु क़ौमी कारकुन जेके हिते पहुता जब जब आयो आहे हुनखे सलाम